नाज़रीन, शहदादकोट में तेज़ बरसात बाद हेठाई वारनि इलाइक़नि में पानी बीहजी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे साजिद खैल। जी साजिद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, ॿियनि इलाइक़नि जियां शहदादकोट ऐं आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में भी गुज़िरियल राति खां वठी वक़्फ़े वक़्फ़े सां कॾहिं तेज़ त कॾहिं हल्की हल्की बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। बरसात सबबि जेके शहर जा अहम जेके रोड आहिनि, कोटमोटू चौक आहे, जमा खान खरल चौक आहे, सिजावल चौक, मसई पाड़े, बजे रोड, दोस्तली रोड समेत कुबे सईद खान रोड समेत जेके मुख़्तलिफ़ जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उते जेको आहे हेठाई वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बरसात जो पाणी बीहजी वियो आहे। जॾहिं त बिजली जो जेको निज़ाम आहे उहो दरम बरम थी वियो आहे। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसात सबबि जेके फसल खे पिणु जेको आहे कापारी धकु रसियो आहे, जंहिं करे आबादगार ऐं हारी जेके आहिनि उहे पिणु सख़्तु परेशान नज़र अची रहिया आहिनि। जी साजिद, तव्हांजी महिरबानी।